ڪنڊيارو जश्न आज़ादी जे मौक़े ते ڪنڊيارو में वापारी अॻवाण मीर खान सहतो सरफराज قريشي ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में जश्न आज़ादी रैली कढी वई, जंहिं में समाजी अॻवाण सजाद अब्बासी, सेठ लुकमान قريشي, इमदाद सहतो ऐं ॿियनि शहरियुनि वॾे तादाद में शिरकत कई। रैली में शहर जे स्टार चौक कलतारपुर मोहल्ला पहुती त रैली जो वॾे जोश ऐं जज़्बे सां इस्तक़बाल कयो वियो। अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान असांजो प्यारो मुल्क आहे। मुल्क जी आज़ादी जे ॾियारे खे असां ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। होॾां जश्न आज़ादी जे मौक़े ते नौजवाननि पारां आतिशबाज़ी कई वई, वॾे जज़्बे जो इज़हार कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।